अस्सलाम वालेकुम नाज़रीन, BH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। लूंड बाज़ार मां गुलाम हुसैन लूंड जी रिपोर्ट मूजिब लूंड बाज़ार में जो ॻोठ मशगूल गदाणी जे रवासी बााثर माण्हुनि जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ वॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज जी अॻुवाणी गुलाम रसूल गदाणी, मोहम्मद तैयब, मोहम्मद इसहाक, मौलवी याकूब, मुराद यूनिस ऐं ॿियनि कई। जॾहिं त मुज़ाहिरे पारां सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। एहतियात कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ जे अंदरि मौजूदु सरकारी ज़मीन ते पुराणो क़ब्रिस्तान क़ाइमु आहे, जिते हू पंहिंजे मरहूम मिटनि माइटनि खे दफ़न कंदा आहिनि। पर बााثर माण्हू ट्रैक्टर ज़रिए क़बरूं ठाहे पट करण जी कोशिशि करे रहिया आहिनि, जेको सरासर ज़ुल्म आहे। ॻोठाणनि SSP घोटकी अनवर केतरान, IG सिंध, DIG सखर, DC AC ऐं ॿियनि वसवारनि खां फौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो। हिन चयो बााثर, अब्दुल हमीद, अब्दुल कादिर ऐं अब्दुल क़दीर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं क़ब्रिस्तान तां नाजाइज़ कब्ज़ा ख़तमु कराए संदनि हक़नि जो मुकमल तहफ़्फ़ुज़ कयो वञे।